दुनिया में वॾनि डैमनि जी मुखालफ़त खां पोइ हाणे नंढनि डैमनि जी अॾावत जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं उन सिलसिले तहत सिंध में बि स्मॉल डैम्स जी अॾावत करे माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाइण जी दावा कई पई वञे। ये नंढा डैम्स उन्हनि इलाइक़नि में अॾिया पिया वञनि जिते बरसाती पाणी नयनि ऐं नदियुनि जी सूरत में वही अचे थो। इन्हनि नदियुनि ऐं नयनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते नंढनि डैमनि जो स्ट्रक्चर क़ाइमु करे पाणी खे रोकियो वञे थो त जीअं उहो पाणी ज़मीन में जज़ब थी वञे ऐं जर जे पाणी जी सतह बुलंद थिए त जीअं आबादगार उन पाणी खे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां जर मां कढी न रुगो पंहिंजे ऐं माल मता जे पीअण जे कतब आणे सघनि पर गॾोगॾु उन पाणी खे खेती ॿाड़ी जे बि कतब आणे सघिजे। नंढनि डैमनि जी अॾावत कंदड़ इदारनि जा अमलदार इन्हनि डैमनि जी वस्फ़ सम्झाईंदे या दावा कनि था त नंढनि डैमनि जी अॾावत जे करे उन्हनि इलाइक़नि में ज़िंदगी तब्दील थियणु शुरू थी आहे जिते अहिड़ा डैम जुड़ी रास थिया आहिनि। स्मॉल डैम जो कॉन्सेप्ट इहो आहे त बरसाति जो पाणी बरसाति पए थी त ख़ासि करे असांजो जेके वाटर स्केयर एरियाज़ जेके आहिनि जीअं कोहिस्तान आहे या थर आहे उन में पाणी जेके फ्लोज़ जेके आहिनि उहे ज़ाइ थी था वञनि उन्हनि खे असां पाणी फ्लोज़ खे डिटेन करे रोके रुकावट माना स्मॉल डैम जो हिकिड़ो स्ट्रक्चर हूंदो आहे डिज़ाइन असां वटि वर्ल्ड बैंक जी डिज़ाइन हले थी रोके उनखे पाणी खे जमा कयूं था। उन पाणी जमा करण सां इहो थींदो आहे जो पाणी हिकिड़ो त सीपेज थी माना जर जो पाणी जेको असांजो थर ऐं कोहिस्तान में अंदाज़न 300-400 फुट हेठि डीप आहे हुनजी ग्राउंड वाटर लेवल उहा अपलिफ्ट थिए थी वठी मथे अची वञे थी पोइ माण्हू खूहनि सां या पंप आउट करे यूज़ कनि था। ऐं ॿियो त उनजो स्टोरेज हिकिड़ो पाणी स्टोर बि थिए थो कुझु टाइम जे लाइ पाणी डैम्स में स्टोर बि थिए थो जेको पीअण जे पाणी जे लाइ माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ आहे ख़ासि करे थर ऐं कोहिस्तान में जिते इरिगेशन नेटवर्क न आहे ऐं प्लस माल आहे ऐं ॿियो जेके माण्हुनि जो एग्रीकल्चर स्मॉल स्केल ते एग्रीकल्चर बि माण्हू कनि था। स्मॉल डैम जी जेका पंहिंजो असां ठाहींदा आहियूं उन्हनि एरिया में जिते पंहिंजो पाणी जी शॉर्टेज हूंदी आहे जिते ग्राउंड वाटर टेबल जेका आहे असांजी डाउन थी वेंदी आहे ग्राउंड वाटर टेबल खे असां रिचार्ज करण लाइ असां हुते स्मॉल डैम्स ॾिना आहिनि। स्मॉल डैम्स जेके गवर्नमेंट ऑफ सिंध जी वधि में वधि कोशिशि आहे त असां माण्हुनि खे वधि में वधि जेको आहे जिते स्केर्सिटी आहे पाणी जी शॉर्टेज आहे त हुते माण्हुनि खे थोरो सां बेनिफिट ॾियूं त हुते असां स्मॉल डैम्स ठाहींदा आहियूं त जीअं असां हुनजो वाटर टेबल डाउन राइज़ थिए पोइ माण्हू पंहिंजो ट्यूबवेलनि जे थ्रू पाणी पंहिंजो कल्टिवेशन कंदा आहिनि त माण्हू पंहिंजी आबादी उन ते पोइ ग्राउंड वाटर ते आबादी कंदा आहिनि। स्मॉल डैम जो जेको कंसेप्ट आहे त उहो आहे 8 खां 10 फुट जी हिकिड़ी वेयर ठहंदो हिकिड़ी दीवार ठहंदी ऐं हर नए जो हिकिड़ो जेको फ्लोज़ आहे उन्हनि जी मेयरमेंट करे पोइ ठाही थी वञे ऐं उन करे इहो हिकिड़ो लिमिट कई वई आहे त इनखे 8 खां 10 फुट ई रहणु वञे इन खां वधीक हाइट न हुजणु खपे। मोस्टली इहे डैम असां जेके ॾिसूं था त इहे स्टोरेज डैम एज सच न आहिनि। इहे पाणी जेको उनखे इहो वेयर रोकींदो उहो महीने ॿिनि लाइ रोकींदो पर जेको मूं चयो त सरप्लस पाणी उहो हेठि हलियो वेंदो त इन करे इहो डाउन स्ट्रीम खे मथां बि फ़ाइदो स्पिल ओवर बि थींदो जेको हिकिड़ो फिज़िकली असां ॾिसी बि सघूं था ऐं ॿियो इहो आहे त जेको ज़ेर ज़मीन जेके डाउन स्ट्रीम जूं आबादियूं आहिनि उन्हनि जे जर खे बि फ़ाइदो पहुचंदो। सिंध में नंढनि डैमनि जी अॾावत जो कमु आपाशी खातो अंजाम ॾेई रहियो आहे। नंढनि डैमनि जी अॾावत लाइ सिंध जे आपाशी खाते जी हिकु बाक़ाइदा रीजन क़ाइमु आहे जंहिंखे स्मॉल डैम्स रीजन सॾियो वञे थो। स्मॉल डैम्स जी उन रीजन खां अलावा सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट तहत बि नंढा डैम अॾिया पिया वञनि। सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट जंहिंखे उर्फ़ आम में SRP सॾियो वञे थो तंहिंजे ज़िमे न रुगो डैमनि जी अॾावत जो कमु थियल आहे पर उन इदारे खे दरिया जे बंदनि जी मज़बूती लेबॉर्ट्रियुनि जे क़याम दरिया जी सूरत हाल जे अभ्यास ऐं बोर्ड जी मैपिंग जहिड़ा कम बि हवाले कया विया आहिनि। आपाशी खाते जे हिन शोबे जो क़याम 2016 ईस्वीअ में आंदो वियो हो जंहिं लाइ प्रोजेक्ट डायरेक्टर जी मुक़ररी बि अमल में आंदी वई। उन्हनि कमनि जी फंडिंग वर्ल्ड बैंक करे थी जंहिं लाइ न रुगो कंसल्टेंट मुक़ररु कया विया आहिनि पर ख़ुदि वर्ल्ड बैंक जा नुमाइंदा बि थींदड़ कमनि जी निगरानी कनि था। SRP जो प्रोजेक्ट डायरेक्टर जावेद मेमुण हिन रीति मनसूबे बाबति आगाही ॾिए थो। असांजो SRP बि 2016 जे एंड में शुरू थियो। असांजो पहिरियों फेज़ जेको आहे उन में थोरा डैम्स हुया असांजा 14 स्मॉल डैम्स हुया जेके माना थर में ऐं कोहिस्तान में हुया
उहे अलाह जी महिरबानी सां असांखे कंप्लीट थी विया 14 डैम्स ऐं उनजो तमामु सुठो इम्पैक्ट पियो आहे। उन लाइ हिकु असां माना स्टडी बि करायूं पिया मिरान यूनिवर्सिटी खां इम्पैक्ट असेसमेंट स्टडी, त उहा वर्ल्ड बैंक जी रिक्वायरमेंट आहे त उनजो छा इम्पैक्ट पिया उन्हनि डैम्स जे कंप्लीट थिया आहिनि उनजो। ऐं जनरली त मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त उन जेको वाटर अंडरग्राउंड वाटर लेवल जेका आहे 300-400 फुट खां माना 150 किथे किथे 100 फुट किथे जॾहिं बरसाति पए थी तॾहिं 50-60 फुटनि ते पाणी लेवल अची थो वञे ऐं उनजी सां अलाह जी महिरबानी तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। बरसाती पाणी ज़ाया थो थी वञे किथे वञी समुंड में थो वञे या नंगर में वञी वञी रण ऑफ कच्छ में थो वञे, त पोइ उहो पाणी खे सेव करण लाइ असां सिमाल डैम नैन जे पेट में था ठाहियूं, त जीअं पाणी उते स्टोर थिए अची बीहंदो आहे, अची रोके असां माण्हू पंहिंजो स्टोर कंदा आहियूं। उन खां पोइ जेको आहे पंहिंजो माण्हू उन ते पंहिंजी आबादी कंदा आहिनि, त पंहिंजो ट्यूबवेलनि जे थ्रू सर इम्पैक्ट असेसमेंट कराई आहे, त उनखे बाक़ाइदे माण्हुनि खे फ़ाइदो थियो आहे। जेके ग्राउंड वाटर जेका 200 फुट हेठि लही वियो उहो माशाल्लाह पाणी उनजे रिचार्ज थी वियो असांजो वाटर टेबल ऐं पंहिंजो ज़मीन जे सतह ते पाणी अची वियो, माण्हुनि खे ईज़ीली असां माण्हू पंहिंजो पाणी ट्यूबवेलनि जे थ्रू पंहिंजो आबादी कनि था। सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट जा इब्तिदाई तौर 2 फेज़ शुरू कया विया आहिनि। पहिरें फेज़ तहत बोर्ड सोकहिड़े ऐं अभ्यास जे कमनि खे फोकस कयो वियो। दरिया में बोर्ड जी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ 9 बंदनि जी मज़बूती जो कमु शुरू कयो वियो, जंहिंखे 100% मुकमल करण जी दावा कई वई आहे। उन फेज़ तहत बारानी इलाइक़नि में सोकहिड़े जी शिदत खे घटाइण लाइ 14 नंढा डैम तामीर कया विया। उहे नंढा डैम थरपारकर, मलीर, जामशोरो ऐं दादू जे इलाइक़नि में नदियुनि ऐं नयनि ते तामीर थिया आहिनि। उन्हनि 14 डैमनि जी अॾावत जो कमु बि 100% मुकमल करण जी दावा कई वई आहे। साॻे ई फेज़ में रिवर मॉर्फोलॉजी स्टडी ऐं फ्लड मैपिंग जो कमु बि कयो वियो, जॾहिं त कराची ऐं हैदराबाद जे हाइड्रोलिक लेबोरेटरीज़ खे बि अपग्रेड कयो वियो आहे। असांजी एसआर जी फेज़ 1 में 9 बंद जी असांजी रिहेबिलिटेशन हुई ऐं 14 डैम असांखे जेका ठाहिणा हुया। माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां 9 ई डैम बंद असां रिहेबिलिटेशन करे माण्हुनि खे बिल्कुलु स्ट्रेंथन कयोसीं। माण्हू जिते पंहिंजो बंदनि खे नुक़सानु पहुतो, ख़ासि तौर ते 2010 जी फ्लड खां पोइ, त उन्हनि खे असांखे रेस्टोर कयोसीं ऐं प्लस में 14 डैम ठाहिणा असांखे, जेके माशाल्लाह असांजा 14 डैम उहे इन ऑल रिस्पेक्ट कंप्लीट थिया आहिनि ऐं माशाल्लाह माण्हुनि खे बहितरीनु फ़ाइदो पहुतो आहे। फेज़ 1 में जेको आहे 14 डैम हुया, जंहिंमें लोअर कोस्तान में 7 डैम हुया ऐं 3 सेवन में हुया, 1 दादू में हुयो, 1 ठटे में ठाहियोसीं। 9 जेके बंद हुया असांजा उहे ठटे डिस्ट्रिक्ट में हुया, 1 असांजो मटियारी डिस्ट्रिक्ट में हुयो। ॿिए फेज़ में सर हींअर असांजा 53 डैम हली रहिया आहिनि वर्ल्ड बैंक जी फंडिंग सां। उन में असांजो हींअर 24 डैमनि ते माना कमु हली रहियो आहे। 14 थर में पिया हलनि ऐं ॿियो अपर कोस्तान आहे, लोअर कोस्तान आहे, सेंट्रल आहे उन में, ऐं 3 असांजा हलनि पिया खैरपुर में, 2 शहीद बेनज़ीराबाद में। ये हींअर माना 24 डैमनि ते कमु हले पियो, बाक़ी ॿियनि ते माना प्रिपरेशन वर्क हले पियो, उहे बि इनशाला बाक़ी 21 डैम उन्हनि ते बि कमु शुरू थी वेंदो असांजो। ॾिठो वञे त सिंध जे बारानी इलाइक़नि में पाणी जी सदाई ज़रूरत रहे थी। बरसाति जे ॾींहंनि में त उन्हनि इलाइक़नि में पाणी मौजूदु हुजे थो, पर सोकहिड़े वारनि ॾींहंनि में उन्हनि इलाइक़नि जा माण्हू पाणी जे फुड़े लाइ तरसनि था। नंढनि डैमनि जी अॾावत सां काछे ऐं कोहिस्तान जे माण्हुनि खे चङो ख़ासो फ़ाइदो रसियो आहे। ही थरपारकर जो नंगर पारकर वारो इलाइक़ो आहे, जिते नंढा डैम अॾजण सां उन्हनि फसलनि जी पोखाई बि शुरू थी आहे, जेके फ़सुल आम तौर बैराजी इलाइक़नि में ॾिसी सघिबा आहिनि। वारी जे हिन देश में लीमे, बसर ऐं मिर्चनि सूदो ॿियनि फसलनि ऐं बाग़ात जी पोख ॾिसी माण्हू खे ज़रे घटि हैरत बि थिए थी त आख़िर इन्हनि फसलनि जी पोखाई उन इलाइक़े में कीअं मुमकिन थी आहे जिते पाणी जी हूंद जो तसवर बि महाल हुजे थो। मिर्च थिए थो, फुटी थिए थी, बसर थींदो आहे, जेको फसल पोखियो, कणिक जेको पोखियो थींदी। हिते असांजो ज़ेर ज़मीन पाणी आहे। इहे डैमनि जे करे डैम ठहिया आहिनि। हीअ असां खां मथे बि तव्हां ॾिसो 2 डैम ठहियल आहिनि। हुननि डैमनि जे करे पाणी असां थियो आहे, उनजे करे असां आबादी कई आहे। रीस्टोर थिए थो असांजे खूहनि में, वरी पाणी जी लेवल वधे थी हेठां खां मथे। सर सीपेज डैम जे हिकिड़ो सुठी लेवल ते जॻह ते ठहियल आहिनि, त उन्हनि जे हिसाब सां माण्हू 4 खां 5 हज़ार एकड़ ज़मीन आबाद करे सघनि। वॾो फ़ाइदो आहे, माना 95% माना फ़ाइदो आहे। ॻोठनि खे, राज खे, माल खे, माण्हू जेके बनी वारा आहिनि उन्हनि सभिनी खे फ़ाइदो आहे। 10-11 हज़ार घरनि खे फ़ाइदो आहे। 400 घर जो ही ॻोठ आहे हिकिड़ो,
वाढनि जो वाढियो आहे हेॾां हे राज नंढा 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 ॻोठ जेको हो जीजू ताईं जेको हींअर डैम पियो ठहे हुते एसी ताईं जेको हे माण्हुनि खे फ़ाइदो आहे हिते। बरसाति पए थी त उन सां आबादी थिए थी थोरी स्मॉल स्केल ते। हींअर इहो आहे त माना डैम जी विसिनिटी में चङी ख़ासी माना एरिया में आबादी थिए थी। अंदाज़न 2,77,000 एकड़ ज़मीन खे माना फ़ाइदो थियो आहे असांजे डैम ठाहिण सां। ही कराची जे मलीर ज़िले जा कुझु इलाइक़ा आहिनि। इन्हनि इलाइक़नि में बि बरसाति जे नतीजे में वहंदड़ कुझु नयनि ई नदियुनि ते नंढा डेम अॼा विया आहिनि ऐं कुझु डेम अॾावती मरहले में आहिनि। हिते रहंदड़ माण्हुनि जो ख़्यालु आहे त उहे डेम संदनि लाइ लाभायता थी सघनि था जो डेमनि जी सूरत में पाणी समुंड ॾांहुं वञण बदिरां हिकु मुक़ररु कयल हद ताईं रुकिजी ज़मीन में जज़्ब थींदो ऐं जर जे पाणी जी सतह वधण सां हू पाणी जी खणत करे उन पाणी खे ॿनियुनि जी आबादी लाइ कतब आणे सघंदा। हींअर पाणी 400 फुट में उन खां पोइ 100 फुट में अची वेंदो इंशाल्लाह। इहे पाणी मतिलबु खेती ॿाड़ी में कमु ईंदो, पीअण लाइ बि कमु ईंदो। जैतून जा बाग़ हुआ, अंबे जा बाग़ हुआ, ख़तमु थी विया पाणी करे, ख़राबु थी वई। 400 फुट थी वियो पाणी जेको सो ख़राबु थी वियो, ॿाढ़ो थी वियो, खारो थी वियो। समुंड में ज़ाया थिए थो न, ॿियनि लाइ त को फ़ाइदो ई कोन्हे। हीउ पाणी ब्रेक थींदो, फ़ाइदो थींदो असांजो। काठोड़ हिकु सरसब्ज़ इलाइक़ो आहे ऐं पंहिंजे नदियूं बि हिते आहिनि ऐं बाग़ात बि आहिनि, सब्जियूं बि आहिनि। इन हिसाब सां ही काठोड़ मशहूरु आहे। हिते त 30 साल ज़्यादातर 30 साल ज़मीनूं आहिनि। सर्वे नंबर इहे जिते 50 एकड़ जिते 2 एकड़ सर्वे ईंदा, ज़्यादातर लीज़ ज़मीन 30 साल ते आबादी कनि पिया। फ़ाइदो त असांखे थींदो डैम मां, बाक़ी इहा जिते आहे न थी सघे असांखे गवर्नमेंट वधाए ॾिए। 2023 आहे, थी सघे असांखे वधाए ॾिए त असां वधीक आबादी करे सघंदासीं, त ताज़ियूं सब्जियूं पुॼी सघनि कराची जे अंदरि। मालिकाना हक़ उहो त सरकार खे सोचो वञे त पहिरीं शुरू में त 10 साल लड़नऊं, पोइ वरी 10 साल लड़नऊं, पोइ बेनज़ीर भुट्टो साहिबा, शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा आई, पोइ उन 30 साल लाइ लिखी ॾिनियूं ज़मीनूं। हाणे 30 साल 2023 में ख़तमु थिए थो। असांजो बि मुतालबो इहो आहे त ज़मींदारनि जो इहो आहे त या असांखे 30 साल ॾियनि या असांखे मालिकाना हुक़ूक़ ॾिना वञनि त असां पंहिंजे महिनत सां पंहिंजे सही नमूने तरीक़े सां ज़मीनूं आबाद करे सघूं। हाउसिंग सोसाइटियूं हलनि पियूं, असांखे बिल्कुलु क्लोज़ करे छॾियऊं। त इन हिसाब सां त इहे ज़मीनूं असां त सिंध गवर्नमेंट सरकार सां बिल्कुलु चवण लाइ तयारु आहियूं त असांखे जेको 30 साल आहिनि त उनखे असांखे मालिकाना हुक़ूक़ ॾिना वञनि। छाजे करे हिते 1950 1940 खां वठी असांजा जेका वॾड़ा हूंदा हुआ उहे आबाद कंदा हुआ, त इहे असांखे रेगुलर आबाद थींदियूं अचनि पियूं। ये डैम असां वटि बणिजे पई, माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। झरंदो नदी इन ज़रिए डैम बणिजे पई, चेक डैम। त असांजा जेके हिते खूह आहिनि, यानी कि पाणी असांजो पहिरियां जेको 150 या 130 फुट ते हो, त अगरि डैम बणिजे थी त असांजो उहो पाणी, उहो जेको झर पाणी जी सतह उहो मथे ईंदी। यानी कि हाणे इनशाला असांखे उमेदु 90 फुट 80 फुट ताईं पाणी जी कैपेसिटी ताईं इनशाला अची वेंदो। असांखे केतिरा ई फ़ाइदा थींदा। हिकिड़ो त इहो थींदो कि असांजो मिसाल हींअर लॻियलु आहे सोलर सिस्टम। अगरि पाणी जेतिरो हेठि हूंदो त सोलर जेको सिस्टम में पाणी जो प्रेशर जेको हूंदो सो, अगरि पाणी हेठि हूंदो त प्रेशर उनजो कमु हूंदो। अगरि पाणी जी थोरो कैपेसिटी मथे अची वेंदी त ज़रूरु सोलर जो जेको सिस्टम आहे उहो प्रेशर तेज़ हूंदो। अहिड़े तरीक़े सां बिजली जो बि सिस्टम आहे त असांजो बिल कमु ईंदो, उन ते मशीन ते लोड कमु ईंदो। इन पाणीअ खे त हिकिड़ो त माल मवेशी बि पी सघे थो। ॿियो जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि, बिजली जा मसइला अक्सर असां वटि ज़्यादा थियनि था, त उन में माल पाणी बि पी सघे थो, धोप बि करे सघनि था माण्हू, पखी परंदा पी सघनि था। उनखां वॾो फ़ाइदो एग्रीकल्चर खे थींदो, ज़राअत खे थींदो, जेके फसलनि खे पाणी मिलंदा। त यानी कि को अगरि ज़मीनदार 5-8 एकड़ आबाद करे थो त पाणी जो लेवल मथे हूंदो, पाणी ज़्यादा ईंदो त उहो माशाल्लाह पंहिंजी ज़मीन ॿनी जेकी असां ज़्यादा आबाद करे सघंदो। केतिरे ई क़िस्मनि जा फ्रूट थियनि था, जंहिंमें मिसल हिते शरीफ़ हुआ, सीताफुल ऐं जेको अमरूद बि थींदो आहे, चीकू बि थींदो आहे, लीमन जा बाग़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं। आउं सम्झां थो असांजे हिन मलीर काठोड़ जे इलाइक़े में त तक़रीबन सब्जियूं थींदियूं आहिनि। इहे सब्जियूं जेकियूं आहिनि सो सब्ज़ी मंडी कराची वेंदियूं आहिनि, न्यू सब्ज़ी मंडी आहे उते वेंदो, उनखां बाद पोइ विकिरो थींदो आहे। अगरि कराची खे ॾिठो वञे त इहा हमेशह खां मशहूरु आहे त मलीर जी जेकी इहा सब्ज़ी आहे, भाॼी आहे, उहा ताज़ी मंडीअ में पहुचे थी, त उहो वरी कराची जे शहरनि ताईं पहुचे थी।
पलक न रहे दिल तोरिया वर में खान बलोचा पलक न रहे पलक न रहे ॾींदस मासूमिर खे मथा कुल्हनि कोरे ॾींदस मासूमिर खे मथा कुल्हनि कोरे वर में खान भलो च पलक न रहे पलक न रहे दिल तोरिया वर में खान भलो च पलक न रहे। मोल जो कोहिस्तानी इलाइक़ो सिंध बैराजी इलाइक़े खां कई कोह परे जो इलाइक़ो आहे। हिन इलाइक़े में बि SRP मोल नदी ते हिकु डैम जी अॾावत कई आहे। उन डैम जे अॾजण सां कहिड़ियूं तब्दीलियूं रूनमा थियूं आहिनि तंहिंजो ज़िक्र उतां जा ॻोठाणा बि कनि था। मोल शरीफ़ हिकु पसमानदा इलाइक़ो आहे जेको काफ़ी सहूलियतुनि खां वांझियल हो, लेकिन हीअ अल्हम्दुलिल्लाह कुझु सहूलियतूं मिली वियूं जंहिंमें काफ़ी फ़ाइदो थी चुको आहे। ज़िंदा मिसाल हीअ जो असांखे डैम मिलियो आहे, हिन डैम खां पहिरीं जेको पाणी 250 खां पोइ पाणी मिलंदो हो, उहो हींअर अलाह जी महिरबानी 50-60 फुट ते मिले थो। काफ़ी सन वन वधी विया आहिनि ऐं इन खां अलावा असांजी नदी आहे तमामु वॾी नदी आहे। ईअं सम्झो बलूचिस्तान खां स्टार्ट थिए थी, मली कराची में एंड थिए थी। हिन में तक़रीबन 8-10 अगरि डैम लॻाया वञनि त थोरा थींदा, तव्हां पाण सर्वे करे सघो था। उन अलावा हिन डैम खां पहिरीं असांजा जेके राइश पज़ीर माण्हू हितां मजबूर आहिनि, लॾ पलाइण ते मजबूर थी हलिया विया। वरी डैम खां पोइ पाणी ज़ख़ीरो थियो, उन ज़ख़ीरे मां जेके सन आया उहे माण्हू वरी आया, वरी आबादी डैम जे पासे में तव्हां ॾिसो अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सारी आबादी माण्हू ख़ुशहाल पिया गुज़ारीनि। हिते जेके माण्हू आहिनि उनजो ज़राई मुआइश ॿिनि तरीक़े जो आहे, हिकु फसल ते, ॿियो मारू माण्हू माल ते। ज़ाहिर ॿई जेके कम पाणीअ ते हलंदा, चवंदा आहिनि जिते पाणी आहे उते पाण आहे। हुन खां अॻु में जेको हूंदो हो पाणी उहो 300 खां 400 फुट ताईं हूंदो हो। हाणे तक़रीबन खूह में पाणी 60 खां 70 फुट ते आहे, जेको तमामु घणो वॾो फ़ाइदो थियो असांखे। उन मां असीं ख़ुशि आहियूं। फसल असां वटि हींअर कणिक आहे, बसर आहे, उन खां अलावा सब्ज़ियुनि जो टाइम हींअर कोन्हे, बाक़ी सब्ज़ी बि लॻंदी आहे जाम, वाङण, कद्दू, गुआर, जेको बि टोटल सब्ज़ी थींदी आहे असां वटि। उन खां पोइ माल आहे, रिढ, ॿकरी, उहो जेको बि आहे माल, उहो बि तमामु हींअर ख़ुशि आहे। हुन में वण रही उहो सभु सावक थी वई आहे डैम जे हिसाब सां। पहिरीं इहे पाणी तक़रीबन 300 खां 350-400 फुट ताईं इहे पाणी हुओ, ऐं इन डैम बणजण खां पोइ इहे पाणी असांजा हिन वक़्तु 50 खां 60 फुट ते पहुता आहिनि। ऐं इहे पाणी पहिरीं खारा हुआ ऐं हींअर बिल्कुलु मिठा थी चुका आहिनि, जंहिंजे करे असांजा फसल बि ताक़तवर थिया आहिनि ऐं माल मवेश उन्हनि खे बि फ़ाइदो थियो आहे। 2-3 साल अॻु में जेको डैम बणजण खां पहिरियां ॾुकार आयो, ॾुकार जे करे माण्हू हितां लॾ पलाइण हलिया विया, के अंदरूनी सिंध हलिया विया हुआ, के सुपर हाईवे जो पासो वञी वताऊं, ऐं उहे हिन डैम बणजण खां पोइ 2 सालनि खां पोइ वरी वापसि पंहिंजे वतन ते आया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजूं ॿनियूं ॿारा हे जेके बि उन्हनि में खूह या वग़ैरह बोरिंग जा सिस्टम थी पिया आहिनि, उन्हनि जे करे उन्हनि वॾी सहूलियत थी आहे। हिन डैम जिते हींअर पाण मौजूदु आहियूं, उन डैम जे ठहण खां पोइ फ़ाइदो इहो थियो त असांजो जेको 400 फुट पाणी उहो जर हो, उहो हींअर अची बीठो तक़रीबन 50 खां 60 फुट। ॿियो फ़ाइदो मेन इहो थियो त पहिरियां असांजे हिन इलाइक़े जो पाणी थोरो खारो, हाणे बिल्कुलु हींअर हिते साइट डैम जे ओलह साइड ओभर साइड ट्यूबवेल लॻा पिया आहिनि, जेके डैम जे तयारु थियण खां पोइ लॻा आहिनि। तव्हां चेकअप करे सघो था, बिल्कुलु पाणी मिठो थी वियो ऐं आबादी माशाल्लाह असांजी वधी आहे। असां वटि हिते ॿियो कारोबार आहे ई कोन, आहे ई कारोबार ज़मींदारी कारोबार। ज़मींदारी कारोबार तॾहिं छो सघे थो जॾहिं पाणी हुजे, पाणी बि खारो जेको तंहिं ज़मींदारी फैल। ऐं हे जेके नंढा स्मॉल डैम आहिनि, इन्हनि मां असांखे फ़ाइदो इहो थियो त असांजो माना हेठि झर मज़बूत थियो पाणीअ जो ऐं उन में असांजो पाणी मिठो थी वियो। असांजी नदी बलोचिस्तान खां शुरू थिए थी, मलीर वञो दंग करे थी। हिन में कम से कम हींअर त 3 डैम ठहियल आहिनि, पर अहिड़ा 10 डैम या 12 डैम माण्हू ठाहे त बि मुंहिंजे ख़्याल में त इहे बि माना घटि आहिनि, ज़्यादा न आहिनि। त असांजी इहा माना अपील आहे, अर्ज़ त महिरबानी करियो असांखे अहिड़ा डैम ॿिया बि 2-3 ठाराइजो। डैम नंढा हुजनि या वॾा, पर उन्हनि डैमनि जो माहौलियात ते ज़रूरु असरु पवे थो। वर्ल्ड बैंक छाकाणि त दुनिया जो हिकु मञियलु इदारो आहे, उन करे उन्हनि डैमनि जी अॾावत खां अॻु उन्हनि जे माहौलियाती ऐं समाजी असरनि बाबति बि अभ्यास करायो वञे थो।
नासिर पंवर खे सिंध में हिकु माहौलियाती माहिर तौरु मञता मिलियल आहे। संदसि बि उन्हनि डैमनि ते गहरी नज़र आहे। नंढनि डैमनि जे माहौलियाती ऐं समाजी असरनि वारे सुवाल जे जवाब में हुन पंहिंजी माहिराणी राय हिन रीत रखी। छाकाणि त इहे स्मॉल डैम्स आहिनि त इहे डाउन स्ट्रीम ते बि एॾो इम्पैक्ट पवंदा विझनि ऐं उन सां इहो बि थींदो त जेको बल्कि डाउन स्ट्रीम में जेको 4-5 किलोमीटर जेको डाउन स्ट्रीम आहे उन जे जर खे जेको आहे सो काफ़ी फ़ाइदो थी सघे थो। ऐं कुझु इलाइक़नि में असां जॾहिं तव्हां वञूं था त उते ॾिसूं था त जेके डैम तव्हां ॾिसंदो त उते इम्प्रूवमेंट अचणु शुरू थी आहे। छाकाणि त असां वटि ॿियो त इन्हनि इलाइक़नि में पाणी जो वसीलो आहे कोन ऐं ॿियो इहो आहे त मौसमी तब्दीलियूं क्लाइमेट चेंज तव्हां ख़बर आहे हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं मौसमी तब्दीलियुनि में इहो आहे त असां वटि एक्सट्रीम वेदर पैटर्न्स चाहे उहो बोर जी सूरत में हुजनि या ॾुकार जी सूरत में हुजनि उहे वधंदा। इहे जेके असांजा 3 एरिड ज़ोन्स आहिनि इहे जेके पुअर ऑफ दी पुअरेस्ट जेके कम्यूनिटीज़ आहिनि हिकिड़ो ग़रीब ऐं बैकवर्ड इलाइक़ा आहिनि इहे असांजा ऐं अञा ताईं उते ज़िंदगीअ जूं बुनियादी सहूलियतूं न आहिनि। त हिकिड़ो त उते जेकॾहिं पाणी मिले थो त ज़ाहिर उन्हनि जी माण्हुनि जी ज़राअत बहितर थींदी त उनजी आमदनी ते असरु पवंदो ऐं उन्हनि जूं सोशो इकनॉमिक जेके कंडीशन्स आहिनि उहे बहितर थींदियूं, क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव थी सघे थी। ऐं ॿियो इहो आहे त माहौल जे हवाले सां तव्हां ख़बर आहे त असां वटि सिंध में चइनि क़िस्मनि जा ॿेला आहिनि। हिकिड़ा त आहिनि कचे जा ॿेला, ॿिया आहिनि साहिली पटीअ ते तिमर जा ॿेला, टियां पके जा ॿेला ऐं चौथा जेके ॿेलनि जी क़िस्म आहे उहा आहे रेंज लैंड्स। ठीकु आहे, रेंज लैंड्स मीन्स असां जेका एरिड ज़ोन में जेका वेजिटेशन आहे, ठीकु आहे, जेका बि ॿूटा चइजनि फ्लोरा आहे ऐं मुख़्तलिफ़ वण आहिनि जेके ख़ासि करे एरिड ज़ोन जा हिकिड़ी सुञाणप आहिनि त हिकिड़ो वॾो इन रेंज लैंड्स खे बि फ़ाइदो थींदो। ऐं हेॾा असांजो खीरथर नेशनल पार्क आहे उते त काफ़ी वाइल्ड लाइफ बि आहे त जेकॾहिं पाणी मुहैया थिए थो ऐं पाणीअ जी फ़राहमी या अवेलेबिलिटी थिए थी ऐं इवन जॾहिं पाणी महीनो ॿ इन्हनि डैम्स में बीहे थो, हालांकि नंढा डैम्स आहिनि पर जेको बि थोरो घणो पाणी बीहे थो त उन ते बि उन्हनि पखी पखड़नि जो जेको आहे सो हैबिटाट उहो थी सघे थो ऐं थिए बि थो त उन्हनि खे फ़ाइदो पहुचे थो। ऐं ॿियूं वेजिटेशन जेका जीअं मुंहिंजो त रेंज लैंड्स आहे छाकाणि त हिते माल जे चारे जे हवाले सां बि ग्रेज़िंग जे हवाले सां बि काफ़ी प्रेशर आहे त उन्हनि एरियाज़ ते त जेकॾहिं पाणी हूंदो त उन्हनि खे ओवरऑल एनवायरमेंटल कंडीशन बहितर थी सघनि। AC कंपनी आहे जेका जीअं फिज़िबिलिटी ठाही आहे उन्हनि साइट सिलेक्शन कई आहे, मुख़्तलिफ़ सर्वे इन्वेस्टिगेशन थिए थी, उन में जेके फिज़िबल थियनि था जेके साइटूं उहे सिलेक्ट कनि था। असांजी हिकिड़ी सोशल इन्वायरमेंट माना असांजो सेक्शन आहे, टीम ठहियल आहे, उहा वञी उते माण्हुनि सां नेगोशिएट कंदा, इंटरव्यू कनि था माण्हुनि जो, तमामु घणो मतिलबु लोकल माण्हुनि खे फ़ाइदो पिया। जेकी शयूं फिज़िबल आहिनि उन उते असां ठाहियूं था। वर्ल्ड बैंक जी फंडिंग सां सिंध रेज़िलेंस प्रोजेक्ट जो ॿियो फेज़ बि शुरू कयो वियो आहे। इहो फेज़ मार्च 2021 में शुरू थियो आहे, जंहिं तहत 23 वधीक नंढा डैम अॼा पिया वञनि। उन्हनि नंढनि डैमनि जी अॾावत थरपारकर, जामशोरो ऐं मलीर खां सवाइ ठटे, कंबर, शहदाद कोट, शहीद बेनज़ीर आबाद ऐं खैरपुर में कई पई वञे। वर्ल्ड बैंक असांखे फेज़ 2 लाइ बि असांखे $130 मिलियन लोन ॾिनो आहे, जंहिंमें असांखे 53 डैम। हाणे फेज़ 2 में असांखे बंदि कोन्हनि, सिर्फ़ु राउट कॉम्पोनेंट आहे जंहिंमें असांखे 53 डैम ठाहिणा आहिनि। सर हिन वक़्तु असांजे डैम 53 जेके हाणे नवां डैम आहिनि, इन में असांजा 11 डैम नंगर पार्कर में था ठहनि ऐं पंहिंजो 15 डैम असांजा 13 डैम असांजा लोअर कोस्ट माना मली डिस्ट्रिक्ट ऐं जेको इहो सॼो इलाइक़ो आहे असांजो कोस पंहिंजो तव्हांजो थाणा बुलाखान खां मथे हिन पासे। ऐं असांजे हिन में 3 पंहिंजो 4 रीजन ठाहियूं आहिनि, नगर पार्कर, अपर कोस्तान में असांजो अची वेंदो आहे शहदाद कोट ऐं सॼो इहो इलाइक़ो, वरी सेंट्रल कोस्तान आहे जंहिंमें सेवण ऐं पंहिंजो इहे पंहिंजो इलाइक़ा था अचनि। लोअर कोस्तान में असांजो मलीर ऐं सॼो केमाड़ी डिस्ट्रिक्ट सॼो इन में था अचनि। SRP जी दावा आहे त वर्ल्ड बैंक जी फंडिंग सां हलंदड़ 2 फेज़नि जे प्रोजेक्ट तहत थींदड़ कमनि जे नतीजे में 4.5 मिलियन आबादी खे ॿोॾ वारी सूरत हाल खां बचाए सघिबो, जो 204 किलोमीटरनि ते मुश्तमिल दरियाई बंदनि खे मज़बूत बनायो वियो आहे। 1.26 मिलियन एकड़ ज़मीन जेका ॿोॾ जे करे पाणी जी लपेट में ईंदी हुई, तंहिंखे बि उन ख़तरे खां टारियो वियो आहे। पहिरें फेज़ में ठहंदड़ 14 नंढनि डैमनि जे करे 98,000 माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघंदा, जो उन्हनि डैमनि जी अॾावत सां 18,000 एकड़ ज़मीन आबादी जे लाइक़ु बणिजी सघंदी। हिन प्रोजेक्ट जे ॿिए फेज़ जे 53
डेमनि जी अॾावत सां लॻभॻि 7.5 लख माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघंदा, जो 40,000 एकड़ एराज़ी ते फसलनि जी पोखाई जो काथो लॻायो वियो आहे। टोटल एरिया जेका असांजी 2,27,000 एकड़ जेका आहे न, उहा ज़मीन असांखे माशाल्लाह बेनिफिट्स मिलंदा। ख़ासि तौर नंगर पार्कर में जिते तमामु पाणी जी शॉर्टेज हूंदी न सी, उते हाणे माशाल्लाह माण्हुनि जो पैटर्न, क्रॉपिंग पैटर्न तब्दील थी वियो आहे। उते माण्हुनि जी बाक़ाइदे माशाल्लाह बसर जी पोख, मां तव्हांखे ॿुधायां नंगर पार्कर में हिन वक़्तु बहितरीनु बसर थो पोखिजे, करोड़ों रुपए जो माण्हू जो उते बसर थियो आहे इन सिमाल डैम जे ठहिण खां पोइ। इम्पैक्ट असेसमेंट जेका सवाद करण जी ज़रूरत बि आहे ऐं फ्यूचर में कई बि वेंदी, पर हिन वक़्त ताईं जेको सूरत हाल ॾिसूं पिया त मजमूई तौर ते, छाकाणि त इन्हनि इलाइक़नि में जॾहिं तव्हां वेंदो त माण्हुनि जी जेका फस्ट प्रायोरिटी हूंदी आहे उहा पाणी हूंदी आहे, ठीकु आहे। छाकाणि त पाणी जे हवाले सां उन्हनि खे काफ़ी तकलीफ़ूं आहिनि, चाहे असां कोहिस्तान में वञूं, ऐं कोहिस्तान में जा बि डिफरेंट रीजन्स आहिनि। तव्हां हेॾां थाणो बोला खान ॾिसो या मोल या सरी वेंदे हब डैम ताईं, ऐं होॾां सेवण ताईं, ऐं उनखां मथे काछो आहे, ऐं त उन्हनि इलाइक़नि में जेको आहे सो पाणीअ जो जेको वॾो फुक़दानु आहे। त फस्ट जेका माण्हुनि जी तरजीह आहे उहा पाणी आहे। त मां सम्झां थो जेकॾहिं माण्हूअ खे पाणी मिले थो त उनखां पोइ जेका आहे सा उन्हनि जी ॿी बहितरी थी सघे थी, ऐं ओवरऑल जेको आहे इकानमी ते ऐं इकालॉजी ते ॿिन्ही ते मुस्बत असर पवंदा, ऐं वधीक फर्दर इन ते स्टडीज़ करण जी ज़रूरत आहे। हिकु मुशाहिदे मुताबिक़ काछे, कोहिस्तान ऐं थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॾजंदड़ नंढा डैम जर जे पाणी में इज़ाफ़े जो सबबु ज़रूरु बणिया आहिनि, ऐं माण्हुनि जर जे पाणी खे इस्तेमालु करे पंहिंजी ज़मीन खे आबादी लाइक़ बि बनायो आहे। पर बुनियादी तौरु जर मां पाणी जी खणत अञा बि माण्हुनि लाइ हिकु वॾो मसइलो बणियल आहे। सिंध में ग्राउंड वाटर पॉलिसी न आहे, ऐं ग्राउंड वाटर पॉलिसी न हुजण जे करे ऐं सोलर जे इस्तेमाल जे करे जेको एक्सप्लॉइटेशन ऑफ ग्राउंड जर जी उहा वधंदी। त उन हवाले सां बि हुकूमत खे सोचणु खपे त जॾहिं तव्हां हिकिड़े पासे स्मॉल डैम्स ठाहियो पिया, ऐं त गॾोगॾु वरी सोलर खे बि प्रोमोट कयूं पिया, त उते ज़ारा एग्रीकल्चर ऐं वधीक थींदी, ऐं पाणी जो इस्तेमालु वधीक थींदो, त जर ते वधीक प्रेशर पइजी सघे थो। त इन करे जर खे जीअं मूं चयो त उहो हिकिड़ो वाटर बैंक आहे, जीअं बैंक अकाउंट हूंदो आहे, उन में पैसा विझिबा आहिनि वरी कढिबा आहिनि, त असां रुॻो जर मां पाणी कढंदासीं ऐं उनखे रिचार्ज न कंदासीं त पोइ अॻिते हली असांखे ड्राउट खे मुंझणो पवंदो। माण्हुनि जो ख़्यालु आहे त सिंध सरकार जिते नंढनि डैमनि जी अॾावत लाइ अरबें रुपया ख़र्च करे रही आहे, उते ई जेकॾहिं जर मां पाणी जी खणत लाइ सोलर सिस्टम, ट्यूबवेल्स ऐं बिजली जी सहूलियत ॾिनी वञे त हूंदु हू वधीक पैदावार हासिलु करे अञा बि पाण भरा थी सघनि था। मुख़्तलिफ़ नयनि नदियुनि ते डैमनि जी अॾावत सबबु जर मां पाणी जी खणत जो हिकु अणखुट सिलसिलो बि शुरू थी पियो आहे। सरकार खे घुर्जे त हू उन हवाले सां हिकु पॉलिसी जोड़े त जीअं जर मां घुर्बल मिक़दार खां वधीक पाणी जी खणत खे रोके सघिजे। जेकॾहिं जर मां पाणी जी खणत जो सिलसिलो छुड़वागी सां जारी रहियो त मुस्तक़बिल में सिंध जर जो पाणी बि ईअं ई खोट खाई वेंदो, जीअं वॾनि डैमनि जी अॾावत जे करे सिंधू दरिया जे पाणी ख़तरनाक हद ताईं खोट खाई हिकु वॾे सोकहिड़े खे जनमु ॾिनो आहे। कैमरामैन हमीद सूमरे सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।